ये रजबुल मुरज्जब जो महीनों वाली चली रहा इन महीने शरीफ जी भी पांजी जात वडी हिकड़ी हैसियत ही महीनों पे पांजी जात वडी इज्जत वारो आ वडे मान ऐं मर्तबे वारो आ छो जो इन महीने जी 27 वारी रात अल्लाह साईं तव्हां असांजे आका साईं तव्हां असांजे रहबर साईं मिठे मोहम्मद करीम खे मेराज नसीब फरमायो। मुझा अजीजों मुझा दोस्तों मुझा भाइरो अल्लाह साईं नबी साईं खे बेशुमार कमालात सां नवाज़ियो पर उन्हनि कमालातुनि मां ही भी वॾो कमाल नबी साईं खे नसीब फरमायो जो अल्लाह साईं पंहिंजी ज़ियारत पंहिंजे दीदार जी ताक़त सोने मोहम्मद करीम खे नसीब फरमाई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नबी आ पैगंबर आ अल्लाह साईं खे फरमाए तो अल्लाह साईं मां तूर सीना जबल ते अचां पियो तव्हां सां कचहरी पोइ कयां वाह जो तव्हांजे कलाम में मज़ो आ वाह जो तव्हांजी कचहरी में मज़ो आ तव्हांजी कचहरी में एॾो वॾो मज़ो आ त तव्हांजे दीदार में तव्हां केॾो न वॾो मज़ो हूंदो। रब ओ मुंहिंजा अल्लाह साईं मेहरबानी फरमाए तव्हां पंहिंजो मूंखे दीदार करायो। अल्लाह से फरमाए लन तरानी मूसा तूं ॾिसी नथो सघे हरगिज़ तूं नथो करे सघे दीदार साईं छाजे लाइ अल्लाह से फरमायो तो तुम्हें मां इहा ताक़त ही न रखी आहे इहो पावर ही तो में न रखियो आहे इहो तोखे कमाल ही न बख़्शियो आहे जो मां अल्लाह जी तूं ज़ियारत करे सघे। पर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाढा इलाज कया रुनो बि अल्लाह से फरमाए मूसा भला फिराने ॾींहं ते तूं अची जाए जबल ते चढ़ी पी जाए मां थोड़ी नूर जी तजल्ली तुझे मथों छलाईंदुसि जो आहे बर्दाश्त करे वे त पोइ मां अल्लाह साईं तोखे पंहिंजी ज़ियारत बि कराईंदुमि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन ॾींहं ते भॼंदो आयो ऐं जल्दी जल्दी जबल ते चढ़ियो पे चौपर लाहिण बि विसरी अल्लाह से फरमाए मूसा काॾे साईं तव्हांजी ज़ियारत लाइ तव्हांजे दीदार लाइ पियो अचां। अल्लाह से फरमाए सची तूं मुंहिंजी ज़ियारत ते मुंहिंजे दीदार लाइ वरी चोपल पाचियो पियो अची फखलाना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ पोइ ते मोन जुती लाइ पोइ चढ़िया। हज़रत मूसा पोइ ते मोटियो जुती लाथी पोइ जबल ते चढ़ियो। अल्लाह से फरमाया हाणे काबू कजाए मूसा पाण खे। हज़रत मूसा काबू बीठो थोड़ी नूर जी तजल्ली अल्लाह साईं हज़रत मूसा जे मथों उछलाई हज़रत मूसा बेहोश थी किरी पियो सॼो जबल खाक थी वियो। पोइ जंहिंमहिल हज़रत मूसा खे होश आयो सजदे में किरी पियो अखियुनि मां ज़ारो क़तार पाणी वहेसि पियो रोई करे अल्लाह साईं खे फरमाए तो मुंहिंजा अल्लाह साईं बराबर तव्हां सही पिया फरमायो मूंखे ताक़त ई नाहे जो मां तव्हांजी ज़ियारत करे सघां। इहा ताक़त इहो पावर इहो कमाल अल्लाह साईं सोने मोहम्मद करीम खे नसीब फरमायो जो घुराए अर्श मौला दे रूबरू ज़ियारत नसीब फरमाए। वॾो एज़ाज़ मेराज वारो
अल्लाह सैयद सोने मोहम्मद करीम के नसीब फरमायो। कई नबी के अड़े किस्म जो मेराज नसीब न थियो, अड़े किस्म जी रूबरू कचहरी नसीब न थी, अड़े किस्म जी रूबरू ज़ियारत नसीब न थी। हजरत मूसा ऐलान किया तॾहिं भी ज़ियारत नसीब न थी। नबी साईं ने ऐलान किया, न मिंथ कई, न मेड़ कई, न दुआऊं घुरी, न अर्ज़ ऐं मारूज़ कयूं। साईं खे त इल्म भी न हो, साईं खे त पतो भी न हो त को अल्लाह साईं मूंखे हेॾो एज़ाज़ नसीब फरमाईंदो, अर्श मौला ते घुराईंदो, ही मेराज वारो सफ़र अल्लाह मूंखे नसीब फरमाईंदो। इहो साईं खे इल्म ई न हो। साईं तो सुता पिया मेहानीअ जे घर में आराम पज़ीरा। अल्लाह से फरमायो जिब्राइल मीकाइल खे भी पाण सां गॾु वठी वञ ऐं बुराक बि बीच त मोकाए वञो, सोने मोहम्मद करीम खे सुॼा करे वठी अचो। हज़रत जिब्राइल अमीन हज़रत मीकाइल बिस्तमो बुराक आहे ज़मीन ते पहुता। बुराक ॿार बिहारियो, उम्मे हानी जे घर में दाखिल थिया। नज़र जो करन त नबी साईं हिकड़ी कोठे में आराम पज़ीर आहिनि, पर अंदरों दरवाजे के कुंडी लगाए छड़ी। हज़रत जिब्राइल अमीन अर्ज़ कयो त अल्लाह सही सोनो मोहम्मद करीम त आराम पज़ीरा, सोने साईं मिठे मोहम्मद करीम खे कीअं सुॼा पियो वञे? दरवाजो खड़काइजे या आवाज लगाइजे? अल्लाह से फरमायो न आवाज लगायो न दरवाजो खड़कायो। ईअं न थियो जो मिठो मोहम्मद करीम शिरक भरे, मां अल्लाह से हूं। इहा तकलीफ़ भी सोने मोहम्मद करीम जी बर्दाश्त न थी। साईं तो आखिर क्यों उथारजे? सोने साईं मिठे मोहम्मद करीम अल्लाह से फरमायो तो छत चीरियो। हज़रत जिब्राइल अमीन छत चीरी अंदर दाखिल थियो। वरी अर्ज़ कई त अल्लाह से हाणे ज़ोरा ॾेई सोने मोहम्मद करीम खे उथारजे या खंग खुड़को कजे या आवाज थोरो लगाइजे? अल्लाह से फरमायो न जिब्राइल अमीन जेके 600 नूर जा पर तोखे मां अल्लाह से नसीब फरमाया त मां ये सिमेटे मिठे मोहम्मद करीम जे कदमन में रख त सोनो मोहम्मद करीम सुॼा। एक रवायत में ही बेचे तो अल्लाह से फरमायो त जिब्राइल अमीन जेके नूर जा गिटा तोखे नसीब फरमाया त मां इन नूर जे गिटन के सोने मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन जी तिरन सां घसाए त सोनो मिठो मोहम्मद करीम सुॼा। बहरहाल नबी साईं सुजाग थिया। साईं हैरान थिया ऐं हैरानियम हज़रत जिब्राइल अमीन को पुछा क्यों? जिब्राइल खैर ताहे हेड़े हवेले वक्त में काफी सो रात जो गुजरी चुको आहे, ये केड़ी रात आ? हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं वसल विसाल जी रात आ, ये मेराज अरूज जी रात आ, ये साईं रात ताजी अल्लाह साईं सां मुलाकात जी रात आ। साईं फरमायो कि ॾाढी खुशी थी। नबी साईं फरमायो त मूंखे जिब्राइल अमीन ऐं मीकाइल ॿई वठी आया ॿार आबे ज़मज़म वारे खूह ते आंदो। साईं फरमायो हुते मूंखे सुम्हारियो, मुंहिंजे सीने मुबारक के चीर ॾिनो। साईं फरमायो मुंहिंजी दिल मुबारक ॿाहिरि कढियो। दिल मुबारक कढी आबे ज़मज़म वारे पानी सां धोई वरी ॿीहर मुंहिंजी दिल मुबारक खे फिट कयो। 4 दफ़ा नबी साईं जी दिल मुबारक जो ऑपरेशन थियो आहे।
घणा दफ़ा 4 दफ़ा। एक बचपन जे वक्त में जे वक्त अम्मा हलीमा वटि हा ऐं ॿियो दफ़ो जे वक्त नबी साईं जी 20 साल उमिरि हुई ऐं टियों दफ़ो जे वक्त नबी साईं खे गार हिरा में नबूवत नसीब थी ऐं चौथों दफ़ो मेराज वारी रात। इन ऑपरेशन जा निशान भी नबी साईं जे सीने मुबारक में मौजूद है। बहरहाल नबी साईं जन फरमायो मुझी दिल मुबारक जो ऑपरेशन थी चुको मांखे सुजाग कयो मुझे उथारियो। साईं जन फरमायो मुझे वठी आया बुराक वटि। साहब अर्ज़ कयो साईं बुराक कीअं हो? पाण साईं जन फरमायो थोरो गॾ खां वॾ भरो खच्चर खां नंढो नज़र आयो। साईं जन फरमायो मां बुराक ते वेठो स्वार्थ जीअं मां वेंदो हुयुसि त बुराक कुॾ पे खाधा झंप ख़ुशीअ में। साईं जन फरमायो मूंखे ॾाढा लोॾा महसूस थिया। हज़रत जिब्राइल अमीन आशे ॾिठी ऐं यकदम कावड़ में बुराक खे दड़को ने या बुराक फवल्लाहि मा रकिबक मिस्लू। बुराक मां तुझी ख़ुशीअ खे समझां थो पर एॾा लोॾड़ा न ॾे मतां सोणे मोहम्मद करीम खे तकलीफ़ अची वञे। ईअं न थिए जो अल्लाह साईं न कावड़ जी पोइ मात करे बि। साईं जन फरमायो जीअं दड़को ॾिनो जिब्राइल अमीन बुराक खे तो बुराक चुप करे बि। साईं जन फरमायो सफ़र शुरू थियो। एडी त बुराक में स्पीड हुई जो जाथे नज़र भी पवेसि उते पेर पियो रखे। बुराक वतला बर्क जो विज मन बिजली। साइंसदान लिखियो त दुनिया वारी बिजली भी एडी तेज रफ्तार आहे जो हिकड़े सेकंड में 1,86,000 मील सफर थी करे। हिकड़े सेकंड में घणो सफर थी करे? 1,86,000 मील। जॾी दुनिया वारी बिजली एडी स्पीड रखे थी अल्लाह साईं जी बिजली त अलाए केडी न तेज होती। हाउ करन न कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना क्यों सुभान अल्लाह। वॾा थकल वेठा हो ईमानी जज्बे सां चयो सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो बुराक दे सार जा एडी तस्वीर में बुराक हले पियो जो खबर ही न पई त मदीने शरीफ पहुतास। साईं फरमायो मां मदीने शरीफ में बरकाता नमाज नफल अदा किया। वही साईं फरमायो सार जाल बुराक दे वही खबर न पई तू सीना जबल ते पहुतास। वही साईं फरमायो मदीने जो इलाको घुमदा घुमदा अजी बैतुल मुक़द्दस पहुतास। साईं फरमायो जी बैतुल मुक़द्दस दाखिल थियुस त अजीब माहौल नजर आयो। अजीब नजारो ॾिसण में आयो। आशम सूरतूं बैतुल मुक़द्दस में नजर आयूं जिन जा चेहरा हसीन जमीला। साईं फरमायो पटका उन्हनि जे मथनि ते पहिरियला ॾाढ़ियूं सुवारियूं उन्हनि जे चेहरनि जो श्रंगार नजर आयो। साईं फरमायो मां हैरानीअ
पूछा क्यों जिब्राइल को मन हम या जिब्राइल ही के राह हसीन जमील चेहरन जा मालिक आज जिनके मथन दे फर्स्ट क्लास फटका प्या नजर जम जिनके खादन में सोनियों दाढ़ियों सुहारियों नजर पियो जम मन हम ही के रहे हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं सब नबी हैं सब पैगंबर हैं सब रसूल हैं हज़रत आदम खोती हज़रत ईसा नबी ताईं जेके भी पैगंबर रसूल नबी पैदा थिया सब दे बैतुल मुक़द्दस में जमाइन सब तानी ज़ियारत जे लाइ ताजे इस्तक़बाल जे लाइ कथा थिया साईं फरमायो मावे जो मुझे जिब्राइल अमीन हज़रत आदम से मुलाकात कराई साईं फरमायो मां दादे से मुलाकात की वाह जो दादे साईं फरमायो मुझे प्यार न हो नए चुमे बोसाद ने वरियों दुआओं ने साईं फरमायो वरी दादे से मुलाकात करे वरी हज़रत नूह से मुलाकात की वारे वारे सा मुलाकात सभी नबियों सा साईं फरमायो कंदो आहे हज़रत याकूब सा हज़रत ज़करिया सा हज़रत यूनुस हज़रत यूसुफ सा साईं फरमायो हज़रत इब्राहिम सा हज़रत ईसा के भी मां साईं फरमायो तबाकुल बात वाह जो हज़रत ईसा खुश थियो मोहब्बत में साईं फरमायो ॾाढी मरहबा पे कई मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो जॾहिं मुलाकात करे मां फारग थियो हीअं जो नज़र कयां त सभु नबी सभु पैगंबर सभु रसूल सिफ़ा सिधियूं ठाहे बीह रहिया इमामत वारो मुसलो ख़ाली नज़र आयो साईं फरमायो मां हैरानीअ में जिब्राइल अमीन खे चयो ओ जिब्राइल ही शायद ए सब नबी ए सब पैगंबर सब रसूल सिफ़ा ठाहे सिधियूं करे बीह रहिया आहिनि भला मुसलो इमामत जो कंहिंजे लाइ ख़ाली आहे हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं इमामत वारो मुसलो तव्हांजे लाइ ख़ाली आहे साईं फरमायो जिब्राइल अमीन मां कीअं मुसले ते बि आहे सभु वॾा मूंखां बीठा आहिनि ॾाढो आदम सभिनि जो ॾाढो आहे सभिनि जो वॾो आहे इहो छो नथो मुसले ते बीहे छो नथो नमाज़ पढ़ाए नबी छो नथो मुसले ते बीहे छो नथो पेशमामी कराए जंहिंखे बाबे सानीअ जो लक़ब आहे भला हज़रत इब्राहिम छो नथो मुसले ते बीहे इहो छो नथो पेशमामी कराए हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं हाँ बराबर हे सब तव्हां उमिरि में वॾा आहिनि पर अल्लाह साईं तव्हांखे एॾी इज़त नसीब फरमाई आहे जो मान में मर्तबे में शान में अल्लाह साईं तव्हांखे सभिनी नबीअ सरदार बणाए छॾियो आहे कदम या मोहम्मद कदम सोना साईं तव्हां अॻिते हली मुसले ते बीहो सुभान अल्लाह नमाज़ पढ़ायो जो तव्हांजो हूंदे कंहिंखे ताक़त ई न आहे जो मुसले ते बि नमाज़ पढ़ाए कंहिंखे हक़ नबी साईं फरमायो मां मुसले ते बि इमामत कराई वाह जो अल्लाह साईं इज़त नसीब फरमायो वाह जो अल्लाह साईं इज़त नसीब फरमाई जो अल्लाह साईं मूंखे इमामुल अंबिया बणाए छॾियो ओ मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो नमाज बाद में सभिनी नबियों सां मोकिलाणी थी साईं जो फरमायो मां ॿाहिरि निकिरी आयो बुराक बीठो वही बुराक ते सवार जाद साईं फरमायो इते ज़मीनी सबर ख़त्म थियो हाणे फिलाई सबर शुरू थियो आसमानी सबर शुरू थियो सुम्मदना फदल्ला फकान
मुझे सोने साईं फरमा मेरे आसमान दे पोता बेशुमार मलाइका इस्तकबार में बिठा समय मलाका कई खुश आमदीद कई साईं फरमाए वो प्रोटोकॉल में गलिया वही पे आसमान दे भी मलाइका वही पे आसमान दे भी मलाइका इस्तकबार में वही चौथे आसमान दे भी मलाइका इस्तकबार में साईं फरमाए सतन आसमान दे मलाइका इस्तकबार में मरहबा जे लाए खुश आमदीद जे लाए बिठा रहा नबी साईं फरमाए जने सतों आसमान पार कयो तो सब मलाइका बीजिया हज़रत जिब्राइल अमीन भी पोइते पैर करे बीरो साईं फरमाए मां जिब्राइल अमीन के चओ जिब्राइल या बेवफाई तो के जुगाई नथी सजे सफर में मासा गडे हाने वरी पोइते तो पैर करे हज़रत जिब्राइल अमीन फरमाए साईं माजी भी दिल नथी चवे जो ताफ मलक जा पर मां मजबूरा और साईं जे कदे थोड़ो भी तासा मां मथे अल्लाह जे नूर जे तजल जे सामो मुजा सब ये 600 पर सड़ी वेंदा मां सड़ी वनी मुजो नालो निशान न रहंदो मेहरबानी फरमाए मां के इजाजत दो मां मथे न तोली सगा मां जे सफर जो इख्तिताम थियो ता जे सफर न्या जारी है सारी रात साईं फरमाया मां पुछा जिब्राइल भला अञा केतिरो सफ़र हज़रत जिब्राइल फरमायो साईं चओ त जिब्राइल इहो जवाब त साईं जेतिरो सफ़र करे आया अञा एतिरो आहे ज़मीन खां वठी सत आसमान ताईं जेतिरो सफ़र कयो आहे अञा एतिरो अधु रहियल आहे नबी साईं फरमायो जिब्राइल के जिब्राइल भला इहो सफ़र कीअं तय थींदो साॻियो ई बुराक ते जिन साईं बुराक बि न हलंदो साईं फरमायो जिब्राइल के चओ जिब्राइल बाक़ी कहिड़ी सारी आहे जेका मूंखे अर्श मौला ते पहुचाईंदी हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं अल्लाह साईं रफ़ जी सारी मोकिली आहे रुॻी तां रफ़ वारी सारी ते सार थींदा वञो या ख़ुशब में वञी तव्हांखे अर्श मौला ते पहुचाई साईं फरमायो त मां रफ़ वारी सारी ते सार खबर ही न पई वञी अर्श मौला ते पहुतो साईं फरमायो अहिड़ी ॻाल्हि ते पहुतो जो ओभर निहारिया पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं ओलह निहारिया पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं ॾखण उत्तर निहारिया पियो मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन अव अदना साईं फरमायो मां विच ते विच धारी कुर्ब वारो भाकुर प्यार वारो भाकुर अल्लाह साईं जो हुकुम साध अर्ज़ कयो साईं पर अल्लाह जी ज़ियारत कयो कीअं रब ॾिठो पाण साईं फरमायो लई सक मिसरी शयूं अल्लाह जे मिसाल का शइ न आहे हू बेमिसाल आहे वही साध अर्ज़ कयो साईं भला अल्लाह जी ज़ियारत जे वक़्त तव्हां कई पे उन वक़्त तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी नबी साईं सोचो पे तो छा जवाब ॾिजे अल्लाह फरमायो सोना मोहम्मद करीम तू जवाब न दे मां तो उन्हनि खे पंहिंजे कुरान अज़ीम में जवाब ॾियां मां ज़ागल बसर व मां तग़ा ओ सोना मोहम्मद करीम तू उन्हनि खे जवाब ॾे मां तो उन्हनि खे जवाब ॾियां ओ सोने मोहम्मद करीम जा गुलाम साथा मिठे मोहम्मद करीम को पुछा पियो अल्लाह ने फरमायो जे वक्त सोने मोहम्मद करीम
मारब जी ज़ियारत पे कई एडो पे मज़ो जेज़े एडो पे लुत्फ़ जेज़े जो अल्लाह से फरमायो जेसी ताईं मां अल्लाह जी ज़ियारत में हो एसी ताईं अखियुनि के भी छिंबननि एडो मां अल्लाह जे दीदार में गुम नबी से फरमायो वाह जो अल्लाह जी दीदार में मज़ो वाह जो अल्लाह जी ज़ियारत में मज़ो वाह जो अल्लाह जी कचहरी में मज़ो साईं फरमायो वॾो मके वारनि ईंदायो वॾियूं तकलीफ़ां ॾिनियूं वॾा अंजर ईंदावरनाहूं नबी साईं फरमायो दर्दनि में सूरनि में तकलीफ़नि में मुंहिंजी दिलि मुबारक गमगीन लगी पई अल्लाह से वाह जो एहसान कयो अहिड़े वक़्त में घुराए सत आसमान पार कराए अर्श मौला ते विहारे रूबरू पंहिंजी ज़ियारत जो एज़ाज़ नसीब साईं जन फरमायो जी अल्लाह जी ज़ियारत कयमि सब दर्द सब तकलीफ़ां सब परेशानियूं रफ़े दफ़े थी वियूं अम्मा आयशा फरमायो साईं छा थी अल्लाह साईं तव्हांजी कचहरी मुझे आका साईं मुझे रब साईं सोने मोहम्मद करीम जवाब में अम्मा आयशा के फरमायो आशा अल्लाह साईं वाह जो मूंसां कचहरी कई अम्मा आयशा फरमायो साईं छा पहुचे अल्लाह साईं नबी से फरमा अल्लाह से फरमायो लौला कलमा खलक़तुल अफ़लाक ओ सोना मोहम्मद करीम जे करे मां तोखे पैदा न कया तो दुनिया ही न ठाया ओ सोना मोहम्मद करीम जे करे तुझे पैदा करण जो इरादो न कया तो मां अल्लाह से सिजी पैदा न कया चंद्री पैदा न कया वल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा वक़द्दरहू मनाज़िल लितअलमू अदद अस्सिनीन वल तुझे पैदा करण जो इरादो के मुतरे सिज पैदा तुझे पैदा करण जो इरादो के मुतरे चंद के वजूद नसीब के तुझे पैदा करण जो इरादो के तरे अल्लाह से सितारन जी रिमझिम पैदा फरमाया वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजुमल लिश्शयातीन ओ सोना मोहम्मद करीम तुझे सदके सितारा पैदा तुझे सदके दुनिया पैदा थी तुझे सदके 18,000 मखलूकातूं पैदा थियूं कमो पेश और सोना मोहम्मद करीम तो एडे तो अल्लाह के प्यारो जो अञा तोखे पैदा ही न कयो अञा तोखे मां वजूद ही नसीब न फरमायो हो तके मां अल्लाह से पंहिंजे अर्श जे मथां पंहिंजे नाले सां तुंहिंजे नाले खे जोड़े छॾियो हो हज़रत आदम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था जॾहिं अल्लाह संयम में रूह विधो मां में साह पियो और आदम फरमायो मां हीअं जो नज़र कयां त अल्लाह साईं जे अर्श जे मथां पटी लॻी पई आहे जंहिंते इहो साह विच मुड़ाए लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अञा साईं पैदा ही न थिया अञा दुनिया ही पैदा न थी अञा इंसान ही पैदा न थिया आदम हाणे पैदा थियो
हज़रत आदम फरमाए तो मां जी जो चौदा मुझे ये अर्श जे मदों पट्टी नजर आई जिन मदों ही लफ्ज़ जुमला लिखा पिया पढ़ो तो सही ला इलाहा पढ़ो ईमान तालो थींदव ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हज़रत आदम फरमाया जने अल्लाह से मुझे बिस्तर वालों फरमाया जी जो मां बिस्तर जे दरवाजे दे नजर क्या नालो मोहम्मद और आदम फरमायो जी मां बिस्तर में अंदर दाखिल जम तो बिस्तर जी नरम मथा नालो मोहम्मद बिस्तर जी दीवार मथा नालो मोहम्मद बिस्तर जे वन जे पतन मथा टामन मथा नालो मोहम्मद हज़रत आदम फरमायो मां हैरानिया मु अल्लाह से मु पुछा फरमायो मुझा अल्लाह सही ही केरा जो जंजो नालो जा बजा बिस्तर में लिखियो पियाए इहो केरा जो जंजो नालो तुझे अर्श जे मथों तुझे नाले सां जुड़ियो पियो आहे अल्लाह से फरमायो आदम जंहिंजे सदके तोखे इंसान करे आदम करे पैदा कयो तो मां इहो थी मिठो मोहम्मद करीम नारे तकबीर शाने मुस्तफा मेराजे मुस्तफा नारे तकबीर अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमा बिस्तर में तो मज़ो आज पर को गालाण वाले मज़ो ही न पहुंचे जे मां दुआ कयो मुझे अल्लाह सही को कचारी वारो तो नसीब फरमाए को गालाण वारो मज़ो तो बिस्तर जो पांजी जाए चाहे पर बोर थियो को महफिल वारो ही ना है को गपशप वारो ही ना है हज़रत आदम फरमाए दुआ करी मां चेल टुकड़ी के मुझी अख लगी वही जी जो सुजाग थिया हज़रत आदम फरमाया सीन है जमील औरत मुझे भर में वेठी जे मां ॾाढो ख़ुशीअ में उठ ऐं हथ वेझड़ो के मिलाइण जे लाइ त अल्लाह साईं फरमायो आदम छा थो करे हज़रत आदम फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं मसदो को कचा फरमायो आदम तकड़ न कर हीअ तुंहिंजी घरवारी आहे हिन जो के नज़र आयो आहे हुन मिठे मोहम्मद करीम जे मथां 10 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ तुंहिंजो हक़ मार अदा थियो तुंहिंजे लाइ हवा हिलाल बणिजी वई सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा अस्मत मुस्तफा नारे तकबीर ॾाढो दुरूद शरीफ़ अल्लाह साईं खे प्यारो अथव अञा नबी साईं जन पैदा ही न थिया आहिनि हज़रत आदम खां अल्लाह से हिक बार में 10 दफ़ा नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ थो अल्लाह से फरमाए अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा पर्दा क्यों दुरूद शरीफ वला फायदा दुरूद शरीफ जा वरी फजीलत दुरूद शरीफ जी मां मोटी दस मेरा जारे वाके नबी से फरमायो जे एक दफो दुरूद शरीफ पढ़ो जे एक दफो सलाह शरीफ पढ़ी अल्लाह से उन जे मथों 10 रहमतों नाज़िल फरमाइंदो
साईं फरमायो न क्यों अल्लाह उनजे खाते में लिखराइंदो 10 गुनाह उनजे अमाल नामे में डराइंदो 10 बिश्त में अल्लाह उनजा दर्जा बुलंद करण फरमाइंदो कसानी गलायो न था कसरा कन कस पवित्र शरीफ पढ़ण लाइ वक्त ही ना है सरा शरीफ पढ़ण जे लाइ वक्त ही ना लबाड़ लाइ टेम टीवन विचारन जे लाइ टेम आहे गानन ऐं साज़न जे लाइ टेम फेसबुक टच मोबाइल जे लाइ टेम आहे पर अफ़सोस आहे चवणो थो पए तू शरीफ जे लाइ सरा शरीफ जे लाइ मुस्लमान खे वक्त ही ना आहे ओ ईमान वारा ओ मुस्लमान को ज़मानो हो जो असांजा वॾड़ा ॾींहुं राति दुरूद शरीफ पढ़दा सला शरीफ पढ़दा केतिरा ई दफ़ा अल्लाह से उन्हनि खे नबी साईं जी निंड में ज़ियारत नसीब फरमाईंदो वॾा फ़ाइदा दुरूद शरीफ ऐं सला शरीफ जा पर वॾे मां वॾो इहो फ़ाइदो आहे जो घणे दुरूद शरीफ पढ़ण जे करे घणी सला शरीफ पढ़ण जे करे सुता त ताज़ा पंहिंजे घरनि में पिया हूंदा पर कारा देड़ी ईंदी जो अल्लाह साईं ताज़ा खे निंड में सोणे साईं मोहम्मद करीम जी ज़ियारत नसीब फरमाए उमिरि जा ओलाए थकई ताज़ा जा लाइ केड़न केड़न के नबी साईं जी ज़ियारत जी तलब ऐं तमन्ना है हथ मथे खणो मां ॾिसां सब चाहियो था अॼु वज़ीफ़ो ॾिनो थो वञा अमल कंदो इंशाअल्लाह शर्त या त नमाज़ जी पाबंदी पर पाबंदी भी जमा सादा करनी ये ना तो दुकान में पड़े जमात छड़े दे घर में पड़े ये ना नमाज जी पाबंदी जमात जी पाबंदी ये शर्त बेनमाज़ीअ खे नबी साईं जी ज़ियारत नसीब न थी नमाज जी पाबंदी करे पोइ रोज़ानो रोज़ 24 कलाकनि में 300 दफ़ा दुरूद शरीफ पढ़े घणा सौ दफ़ा 300 आरवण सवरन जो मुजरब मला इंशाअल्लाह 40 रातनि अंदर अल्लाह साईं तव्हांखे सोणे साईं मोहम्मद करीम मिठड़े जी ज़ियारत नसीब फरमाईंदो मेहनत सां वो थे न थी बस चवंदा ईअं नबी साईं जी ज़ियारत थिए न नमाज़ थी वणे न क़ुरान शरीफ जी तिलावत थी वणे न ज़िक्र अज़कार थो वणे मुस्लमानो पाण संभालियो मेहरबानी करे पाण खे टीवी वारी नौ सदकों बचायो वीसीआर जे ॾिसण खां पाण खे बचायो ज़िना जहिड़े मर्द खां पाण खे बचायो रिश्वत ऐं व्याज जहिड़े मर्द खां पाण खे बचायो ॾाढा इहे किना गुनाह आहिनि जेकर इन्हनि गुनाहनि में रुधा पिया हूंदव त दुनिया आख़िरत में रुसवाए ख़्वार थी पवंदो मेहरबानी करे पाण खे इन्हनि गुनाहनि खां परे कयो ऐं नमाज़ जी पाबंदी पाण में पैदा कयो क़ुरान अज़ीम जी तिलावत जो शौक़ पाण में पैदा कयो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान बहरहाल गाल पे सोना मोहम्मद करीम तू एडो माखे प्यारो जो मां अल्लाह साईं तुंहिंजो नालो पंहिंजे नाले सां अॻे ई जोड़े छॾियो पर सोना मोहम्मद करीम तुंहिंजे सदके दाढ़ी सुवारी जेका तुंहिंजी खाली मुबारक में आ जेका तुंहिंजी सुन्नत आ ओ
ओ सोना मोहम्मद करीम या भी माला आसेंगे तुझे करे एडी त प्यारिया जेकर को मोमिन मुसलमान के बेभा मोमिन मुसलमान जी दाढ़ी में कखुद से तुझे सुन्नत जो अदब कंदे एहतराम कंदे हया कंदे वो मोमिन उन जी दाढ़ी मो कखुदो कदे मां अल्लाह सही इन जे बदले में भी उन मोमिन के बिश्त दई छड़ियो मां अदा दाढ़ी सुवारी जे कख कढण जे सदके अल्लाह सही बिश्त तो नसीब फरमाए तो दाढ़ी सुवारी रखण जे करे अल्लाह बिश्त न दींदो मां मौदबाना सभिनी के गुजारिश तो क्या जेके भी इन दाढ़ी सुवारी वारी सुन्नतों को रहा पिया मेहरबानी करे पान संभालियो दाढ़ी सुवारियूं पांजन चेहरन में सिंगारियो या ता असांजी सुञाणप आहे दाढ़ी सुवारी और मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो महशर जे मैदान में मां बिन निशानन सां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि साईं फरमायो उहे ॿई निशानियूं ख़ासि अल्लाह साईं मूंखे मुंहिंजी उम्मत लाइ नसीब फरमायूं आहिनि पहली निशानी साईं ने हीअं फरमाई बयान साईं फरमायो जेको भी उम्मती नमाज़ जी पाबंदी तो करे ऐं कामिल वुज़ू तो करे साईं फरमायो नमाज़ जे करे वुज़ू जे करे मुंह बाथ पैर ये पंज युज़वान जा महशर जे मैदान में ईअं चमकदा जीअं चोॾींहं जो चंड चमकंदो आहे साईं फरमाया एक निशानी आओ जो मुंहिंजी उम्मत जा ये पंज युज़वा चोॾींहं जे चंड खां वधीक चमकंदा ऐं साईं फरमायो ॿी निशानी अल्लाह साईं मुंहिंजी उम्मत जा इहा ख़ासि मूंखे ॾियण फरमाई आहे नबी साईं फरमायो मुंहिंजी उम्मत जे मर्दनि जूं मुशाक़त रहंदियूं दाढ़ी सुवारी मुठ ते वञनि मां जिन में भी ये निशानियूं ॾिसंदुसि जिन जा भी पंज युज़वा बरदार मुशाक़त रहंदनि दाढ़ी सुवारी मुठ ते वञनि साईं फरमायो मां सॾ कंदोमान मां भाकुर पाईंदोमान मां आबे हुजे कुसर वारो जाम नसीब फरमाईंदोमान साईं फरमायो मां पाण सां गॾु वठी हली अल्लाह जी ज़ियारत कराए वरी पाण सां गॾु वरी मां सोणे साईं फरमायो बिश्त में वठी हलंदोमान असां दाढ़ी सुवारी खे मामूली सम्झी वेठा आहियूं ये निशानी आहे असां तव्हांजी सुञाणप न विञायो पंहिंजी सुञाणप महशर जे मैदान में अल्लाह ने ऐलान फरमाईंदो त जिन में भी ये निशानियूं ॾिसो मलाइको जिन जा भी चोॾींहं जे चंड खां वधीक पंज युज़वा करनि ऐं दाढ़ी सुवारी मुठ ते हुजनि मुशाक़त ला हुजनि त हिननि खे पंहिंजे परम ते उॾारे सोने मोहम्मद करीम जी कचहरीअ में पुॼायो हर शैतान जे धोखे में आया हो हयातीअ ते एतबार ई नाहे अॼु मरियो अॼु हुनखे अटैक पियो अॼु हुनजो एक्सीडेंट थी पियो सॼी दुनिया खे फनाइयत असां ते बि मौत अचो आ फरमाया कुल्लु मन अलैहा वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अदा फनाइयत आहे उमा ता को खुशा तो क्या मरण को बाद में
हे ॾाढ़ी सुवारी जा वार क़बर में वधदा छो था शैतान जे धोखे में अचो वॾो शैतान अटकिली आहे हीअं थदरा ॾाढ़ी सुवारी रखंदे त माण्हू मुला मुला चवंदई वरी ॿियो शैतान जी थदरा छो त नबी साईं फरमाया हिक हिक जे कद 10 शैतान 20 शैतान हूंदा आहिनि हिकिड़ो त शैतान न आहे वरी ॿियो अथरो त ॾाढ़ी सुवारी रखंदे त वॾो नज़र ईंदे माण्हू चाचो चाचो चवंदे इहा ॻाल्हि ॾुखी थी लॻे सभिनी खे माण्हू चवंदा त असां वॾी उमिरि वारा नज़र न अचूं कुराड़ा सुराड़ा बि मख चख कयूं 18 सालनि जो पाण खे चूज़ड़ो बणायूं बीठा आहिनि त को चाचो न चवे वरी टियों शैतान हथड़ो घुमाए ॾाढ़ी सुवारी रखंदे त जुआ पवंदई वरी चौथो हेॾो फिरी ईंदो ॾाढ़ी सुवारी रखंदे त खाद थींदई वरी पंजो वरी अॻियों फिरी ईंदसि त ॾाढ़ी सुवारी रखंदे त मतां माईअ खे न वणे हिकिड़ो चइबो जॾहिं मां ॾाढ़ी सुवारी रखी त सयूं पर मुंहिंजी घरवारी मूंखे वेझो ई अचणु लॻी अदा हिन जी ॻाल्हि में सदाकत तव्हांखे महसूस थिए थी माईअ वीचारी जो छा वञे ॾाढ़ी सुवारीअ सां दिलि पंहिंजी खोटी वरी हाणे माईअ ते घुमी जॻह न सघंदो वरी लख लाना त गोॾनि ते ये अटकलो सटकलो न कयो नबी साईं फरमाया हिकिड़ी निशानी बि खुटल हूंदी न ॿिनि मूं साईं जन फरमाया हुनजी सुञाणप न थींदी हिकिड़े माण्हू ॾाढ़ी सुवारी रखी पर निमाज़ जो पाबंद न थी सघियो इहो बि रण में रुली ऐं हिकिड़े माण्हूअ निमाज़ जी पाबंदी कई ॾाढ़ी सुवारी न रखी इन जी बि क़यामत जे ॾियारे सुञाणप न थी सघंदी महिरबानी करे पाण संभालो वरी ॾाढ़ी सुवारी नबी साईं खे प्यारी हुई हिकिड़े जुमे जे खुतबे में नबी साईं वॾे जोश में वॾे जलाल में वॾे जज़्बे में वॾे वलवले में अची करे भई अथरा मुबारक हीअं ॾाढ़ी सुवारी ते रखण फरमायो अथरा मुबारक फेराए हीअं ॾाढ़ी सुवारी खे वरितऊं वठी नबी साईं फरमाया हाज़ी सुन्नती वरी चुमी ॾिनो वरी फरमाया हाज़ी सुन्नती वरी बोसो ॾिनो वरी फरमाया हाज़ी सुन्नती वरी चुमी ॾियणु फरमायो 3 दफ़ा चुमी ॾेई 3 दफ़ा फरमायो ये मुंहिंजी सुन्नत हिनखे मुंहिंजे सदके माफ़ कजो हिनखे मुंहिंजे सदके बख़्शिजो हिनखे मुंहिंजे करे मुंहिंजी निशानीअ जे करे मुठ ताईं रखजो साईं जन फरमायो मुंहिंजा आशिको मुंहिंजा परवानो मुंहिंजे ग़ुलामनि खे मुंहिंजे उम्मतनि खे पोयनि खे पैगाम ॾिजो त सुहिणो मोहम्मद करीम एॾो ॾाढ़ीअ सां प्यार कंदो जो चुमियो ऐं बोसा ॾींदो ऐं सुहिणो मोहम्मद करीम तव्हांखे प्यार त करियो आहे हिनखे माफ़ कजो हिनखे माफ़ कजो साईं फरमायो जंहिं बि मुंहिंजे उम्मतीअ न ॾाढ़ी सुवारीअ खे बख़्शो हिनखे माफ़ी ॾिनी मुठ ते ॾाढ़ी सुवारी रखी साईं जन फरमायो कान मई फिल जन्नत क़यामत जे ॾियारे उहो उम्मती मूं सां गॾु विश्व में रवानो थींदो मेहरबानी करे ॾाढ़ी सुवारी मुठ कयो पूरी ऐं हिकिड़ा वरी अटकल सटकल कयूं का चाप रखी वेठा ॾाढ़ी सुवारी के वरी सावक हिकिड़ो चइबो चए साईं ॾिसो त साईं हेतिरी ॾाढ़ीअ चए साईं मुंहिंजी खाॾीअ ते तव्हांखे सावक नज़र अचे थी नी मां त साईं क़यामत जे ॾियारे गिरफ़्तार न हूंदुसि नी मां जो पहिरीं मलाइक क़बर में मोचणाणी धूनी सजाए रख सावक बावक ते कम न हलंदो हीअं वठो ॾाढ़ी सुवारीअ खे रिनारियो पोइ ईअं करे इहो मुठ पोइ जेका बचे कटियो बि तव्हांजी मर्ज़ी जे छॾे ॾियो बि तव्हांजी मर्ज़ी हिकिड़ो इंच बि मुठ खां खुटल हूंदी इहा सुनत में शुमार न आहे इन जी सुञाणप ई न थी
हिकिड़ो इंच महिरबानी करे माफ़ कयो ॾाढी सुवारी खे वॾो अजुर तो वॾो सवाब तो नबी साईं फरमायो फितने जो दौर में जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो अल्लाह हुन जे खाते में सब शहीद जो सवाब लिखाए छॾियो हिन दौर में ॾाढी सुवारी रखण ॾाढी मुश्किल थी पई आहे मयारूं थियूं मिलनि दोस्त टोकंदा अरे मुला थी वियो अरे अरे कम लही वियो अरे कीअं थो नज़र अचे नबी साईं जी सुन्नत ते जंहिं टोक कई जंहिं ठठोल कई आलमनि जी लिखत में फतवा आया इहो ईमान खां निकिरी वियो इहो दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वियो जंहिं टोक कई ॾाढी सुवारीअ ते ठठोल कई अरे नथी थिए अरे मुला थी अरे टकियोसि त अरे कीअं थो लॻे जंहिं नबी साईं जी सुन्नत खे मोचारो ॾिठो उहो नबी साईं जे दीन खां ख़ारिज थी वियो नबी साईं जी शरीयत खां इस्लाम खां ख़ारिज थी वियो आलमन सगोरनि जी फतवा आया त जेकॾहिं का घरवारी के मुड़ुस खे चवे थी त तोखे ॾाढी सुवारी नथी थिए तूं मोचारो थो नज़र अचे हेॾे मुंहिंजे वेझो न अच या गुथा सुथा लफ़्ज़ थी ॻाल्हाए नबी साईं जी सुन्नत जे लाइ आलमन सगोरनि लिखियो आहे इहा माई दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वई इहो निकाह भॼी पियो हाणे माईअ खे जल्दी जल्दी इस्तग़फ़ार कराए तौबा ताइब कराए कलमो ॿीहर भराए वरी ॿीहर निकाह पढ़ाए वॾी फज़ीलत आहे ॾाढी सुवारे जी हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजे खाड़ीअ में हिकिड़ो वार आहे नबी साईं जे साम्हूं वेठो आहे साईं ॾिसंदा मुस्कुराईंदा हुन सहाबी आयो सहाबी वेझो ॾी नबी साईं खे फरमाए थो मुंहिंजा साईं ख़ैर ताईं सुठा किलो पाण साईं फरमायो जेका शइ मां ॾिसां थो उहा तूं नथो ॾिसे जे साईं छा था ॾिसो पाण साईं फरमायो हेॾो बि तुंहिंजे मलाइक वेठो आहे हेॾो बि तुंहिंजे मलाइक वेठो आहे हे जेको सॼे पासे खां वेठो थी मलाइक इहो बिश्त जी फणी खणी आयो आहे जेको खॿे पासे खां मलाइक वेठो आहे इहो बिश्त जो तेल खणी आयो आहे ये मलाइक पाह में विड़ंदा फणीअ वारो थे तो त पहिरियों मां फणी ॾियां जी ॾाढी सुवारीअ जे हिकिड़े वार खे त जीअं अल्लाह साईं जो कुर्ब मूंखे नसीब थिए वरी तेल वारो झगड़ो करे वेड़ करे फणीअ वारे खे चए थो यार तुंहिंजे फणीअ जे तंदे में मथां इहो वार पटिजी न पवे मां मथां ख़िदमत खां रहिजी वञा मां मथां अल्लाह जे कुर्ब ऐं प्यार खां रहिजी वञा तंहिंजे करे पहिरियों मां तेल जी महट सट कयां न वार खे पोइ बाद में तूं खणी ॾिजांइ वरी फणीअ वारो घेरो करे तेल वारे खे चए थो यार तूं थोरो माठ करे बीह जेकॾहिं तूं तेल जी महट सट कई हिन जे वार खे मथां तुंहिंजी महट सट जे करे हिन जो वार पटिजी वञे मां मथां फणी ॾियण खां रहिजी वञा मां मथां अल्लाह जे कुर्ब खां रहिजी वञा तंहिंजे करे पहिरियों मां फणी ॾियां साईं फरमायो इन जे लाइ तोखे न मूंखे त सुन्नत प्यारी आहे अल्लाह साईं खे त सुन्नत वॾे मां वॾी मारी प्यारी आहे पर मलाइकनि खे बि एॾी प्यारी आहे जो आसमान तो लही बिश्त मूं फणी खणी तेल खणी अची ॾाढी सुवारी जी वार जी ख़िदमत में पेश थिया तव्हां असांखे नबी साईं जी सुन्नत जो क़दुरु न आहे जिन खे क़दुरु आहे उन खां पुछा त कयो असां वटि कंहिं ज़माने में मस्जिद कुबा जो पेशवाम आयो शिकारपुर में असां नंढा बाबा साईं फरमाईंदा आहिनि जॾहिं साईं मस्जिद कुबा जेका मदीने शरीफ़ में आहे जॾहिं साईं मदरसे में दाख़िल थियो शिकारपुर वारे में बाबा साईं जी दावत ते आया बाबा साईं फरमायो त साईं ॾाढी सुवारी खे फणी न पोइ हिकिड़ो बरोच मौलवी हो तबियत जो थोरो तिखो साईं सां झुपजी वियो चई साईं ये नबी साईं जी सुन्नत आहे तव्हां फणी नथा ॾियो वार गुंडी गुंडी थी विया आहिनि नबी साईं जी सुन्नत खे सींगारियो न फणी ॾियो त साईं फरमाया
पुट हिन में को राज आहे मां नथो ॾियां मुंहिंजी का मजबूरी थी जे न साईं मूंखे उहो राज ॿुधणो आहे कहिड़ो राज आहे जो तव्हां खणी नथा ॾियो ॾाढो चई साईं खे परेशान कयो हुन मौली साहिब पोइ साईं जे अखियुनि में पाणी वही वियो मस्जिद कुबा पेश मां वॻो फरमायूं हुन मौली साहिब खे अदा असुल ॻाल्हि इहा त मुंहिंजा खाॾीअ जा वार कमज़ोर ऐं ज़ईफ़ ऐं हीणा आहिनि मां जंहिं महिल बि खणी ॾींदो आहियां त बेशुमार वार पटिजी पवंदा आहिनि पोइ मां सभु चूंडे करे खीसे में महफ़ूज़ कंदो आहियां पोइ वरी वाम थींदो आहे त अलाए हेठि न को वार किरी पियो वरी उते ॻोल्हा फोला कंदो आहियां पोइ जेकॾहिं वार ज़मीन ते नज़र ईंदो आहे त वरी खणी खीसे में महफ़ूज़ कंदो आहियां पर पोइ बि वाम दिलि मूं न वेंदो आहे चवंदो आहे अलाए ज़मीन ते वार पियो आहे मूंखे नज़र नथो अचे मुंहिंजी अखि खां हेॾे होॾे थो थी वञे मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु पैदा थींदो आहे ईअं न थिए जो नबी साईं जी सुनत जो वार ज़मीन ते पियो हुजे को अची नबी साईं जी सुनत जे वार ते लत ॾे जुती रखे त क़यामत जे ॾियारे मां सुहिणे मोहम्मद करीम खे कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारींदुसि यार दिलि ते हथ रखो असांजे तव्हां ॾाढी सुहारी खे कूड़े बाथरूम में था छॾायूं पाखाने सां था विया आहियूं पेशाब सां असां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा नबी साईं खे क़यामत जे ॾियारे शैतान जा हमला न था शैतान नथो चाहे त असांखे सुहिणे साईं मिठे मोहम्मद करीम जी कचहरी नसीब थिए शैतान नथो चाहे त असांखे अलाह जी ज़ियारत नसीब थिए शैतान नथो चाहे त असां बिश्त जा वारस हक़दार थियूं मिड़े हीअं न हुअं शैतान खे खुटाइणो आहे हमला करे असांखे खुटाए थो महिरबानी करे संभाले पा शैतान जा हमला न तोखे ॾाढी सुवारी नथी थिए ॿिन्ही जान जे सरदार खे ॾाढी सुवारी थिए भई असांखे नथी थिए जंहिंजी ज़ियारत जे लाइ जंहिंजे दीदार जे लाइ इंसान ते हैरान परेशान हूंदा पर पखी ऐं परंदा जीत ऐं जरासीम किवरियूं ऐं माकोड़ा ढोर ऐं दगा शींहं बगड़ बि कतारूं ठाहे सुहिणे साईं मोहम्मद करीम मिठड़े जी ज़ियारत ऐं दीदार कंदा और जंहिंजे चेहरे मुबारक जो अल्लाह हीअं कसम खणी ज़िक्र करण फरमायो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो अचो इंशाअल्लाह ॾाढियूं सारियूं पंहिंजे चेहरनि में सिंगारियूं नारे तकबीर शाने मुस्तफा असमते मुस्तफा सीरते मुस्तफा नारे तकबीर मौजवाना ताके गुजारिश करना हयाती दे एतबार न तो फरमाए राजा अजरहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून खबर ही न पवंदो मौत जा माण्हू मथों पहुची वेंदो छा थियो जे डेग पइजी वियो हे त ख़ुशि थियूं भले हिनखे छा थियो जे एक्सीडेंट थी पियो हिनखे छा थियो हे त वीचारो सेहतमंद हो जे हिन वीचारे खे दिलि जो अटैक पइजी वियो हिनखे छा थियो जे मथे जी रग फाटी पियो भला हिन वीचारे खे छा थियो जे पेट में सूर पियो राजा चलो ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून असांजे पाड़े जे 17 सालनि जो छोकिरो शाम जे पहर में घर आयो मज़ूरी करे घर भातिरे खे जे बुख लगी आहे मानी त ॾियो मानी खणी अची वीचारे साम्हूं रखियो हिन गिरो भञी भाॼीअ में ॿोड़े शोरमे में वात तां पुॼाइण जी महिनत कई
गिरो वात ताईं न पहुचाए सघियो त वेचारे हूं उल्टी शुरू थी। गिरो किरी पियसि, उल्टी भी पानी वारी न, रत जी उल्टी। जल्दी जल्दी वठ पकड़ थी, छा थियो खणी वेचारे खे असां वटि वॾी अस्पताल आहे HMB जेका 24 कलाक खुलियल हूंदी आहे, उते खणी आयासीं। डॉक्टर चेकअप कयो, चयूं त हिन जो ढेरो फाटी पियो आहे, हिनखे हेड़ा हॉस्पिटल खणी वञो जल्दी। वेचारे खे हेड़ा हॉस्पिटल जे लाइ एम्बुलेंस में विझी खणी वञनि पिया। अञा सखर ई न पहुता त अॻे ई अल्लाह असांखे प्यारो थियो। तॾहिं बुज़ुर्ग आलम चवंदा आहिनि त पकी मानी बि या नसीब। अल्लाह शायद हथ वारो गिरो भी नसीब न थिए। इहा इंसान जी हयाती, छो था तव्हां शैतान जे धोखे में अचो। क़ुरान अज़ीम में अल्लाह से फरमाए, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन अन्नकुम इलैना ला तुरजऊन। शैतान जो दुख होतो जो तागो मौत विसारियो, यो शैतान जो दुख होतो जो तागो कब्र विसारी दे। भल जानता मौत के विसारियो, पर मौत तागे न तो विसारे। रोज़ इस्राईल अलैहिस्सलाम तागे पैगाम तो दे, अजो ताजे पारे में अची फिराने मानो के मारे हले यो पैगाम ॾेयो त तजो मारे ते आयो आहियां, मता सुभाणे वारो ॾींहुं तुंहिंजो हुजे। अजो भरसा वारे घर में जी माण्हू मारियो, यो पैगाम ॾेयो त मता सुभाणे वारो ॾींहुं तुंहिंजो मौत जो हुजे। न हज़रत इस्राईल तो असांखे विसारे, न की मौत तो असांखे विसारे। कब्र खे विसारण वारो न की कब्र थी असांखे विसारे। नबी साईं फरमायो, हर ॾींहुं हर माण्हू खे, हर मर्द खे, हर औरत खे कब्र पुकारींदी आहे। सुबुह जो सॼे वरी मंझंदि जो सॾींदी आहे, मंझंदि जो सॼे वरी राति जो पुकारींदी आहे। सुबुह जो आऊं ऐं ताऊं ऐं चीखा करे कब्र चवंदी आहे त मां ऊंदाईअ जो घर आहियां। जेकॾहिं मारे रोशनी आणींदी त नमाज़ जी पाबंदी करे आ। इहा ई नमाज़ अल्लाह साईं मुंहिंजे अंदरि तोखे रोशनी बणाए नसीब फरमाईंदो। वरी मंझंदि जो कब्र आऊं ऐं ताऊं ऐं चीखा करे पुकारे हर हिक मर्द खे, हर हिक औरत खे चवंदी आहे त मां हिकलाई जो घर आहियां। जेकॾहिं को कचहरी वारो आणो थी त क़ुरान अज़ीम सां प्यार करे आ, क़ुरान अज़ीम सां मोहबत करे आ, क़ुरान अज़ीम जी तिलावत करे आ। अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। कुरान मजीद मुझे अंदर अल्लाह तो संगती बनाए ॾींदो, कचहरी वारो बनाए ॾींदो। वही रात जो आवें तावें चीखा करे कब्र हर एक खे चवंदी आहियां त मां विच में नांग में बलाउनि जो घर आहियां। जेकॾहिं मुंहिंजे अंदरि बिश्त जो बाग बणाइणु घुरे थो या बणाइणु घुरे थी तो सोने मोहम्मद करीम जी ताबेदारी पैदा करे जो, अल्लाह जी फर्मा बरदारी पाण में पैदा करे जो, पाण खे गुनाहन जो बचाए जो, पाण में नेकियूं पैदा करे जो त मां तव्हांजे लाइ कब्र बिश्त जो बाग बणिजी वञा। साहिब फरमायो साईं अल्लाह साईं तव्हांजी कहिड़ी कचहरी थी अथव ॻाल्हि ज़हन में कन वरी विसरी वियव। साईं अल्लाह ने मुस्कुराए खिली फरमायो त सोना मोहम्मद करीम दे हाल वाल हेॾी मंगल करे आवां, कहिड़ा तोहफ़ा खणी आवां। यार यार ॾींदो आहे, दोस्त दोस्त ॾींदो आहे, पीउ प्यारे ॾींदो आहे त तोहफ़ा ऐं ताब खईंदो आहे। तूं जॾहिं मंगल करे आवां, सत आसमान पार करे
अजी अर्श अल्लाह दे को तो आखिरी शेखड़ियां वाही साया फरमाया मां मुस्कुरा अल्लाह संगे फरमाया अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु लिल्लाह वत्तय्यिबातु लिल्लाह। अल्लाह सही मां अड़ा तोहफा खणिया हुआ अड़ियूं शयूं खणिया हुआ जेके तो वटि आहिनि। अल्लाह फरमायो सोना मोहम्मद करीम रब त जाने पियो पर कचहरी के रब बरकरार पियो। ओ सोना मोहम्मद करीम मां वरदार शे जा खजाना आहिनि कहिड़ी शइ मां वटि न आहे। नबी साईं खिली ऐं मुस्कुराए फरमायो अल्लाह अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात। अल्लाह से मां दुआ वारी इबादत खणिया वा तोड़े तू दुआ न करण खुबाक मां सजदे वारी इबादत मां रुकू वारी इबादत मां क़याम वारी इबादत मां नमाज वारी इबादत तोड़े खणिया वा तू सजदे खुबाक तू रुकू खुबाक तू क़याम खुबाक तू नमाज खुबाक। मुझे अल्लाह सही मां एहो तो नमाज वारो सजदे रुकू वारो क़याम वारो तोड़े खणिया वा मेहरबानी फरमाए कबूल फरमाए। अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात। ओ मुझे अल्लाह से मां नजर न्याज वारी बात मन माली बात तोरे खियावा मेहरबानी फरमाई तो वो भी कबूल। इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह से फरमायो ओ सोना मोहम्मद करीम वाह जो तोहफा खणिया मां ॾाढो अल्लाह से तो खुश अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ सोना मोहम्मद करीम सदाई तू सलामत रहने सदाई मां अल्लाह जो बरकतूं मां अल्लाह जो रहमतूं तुझे मथो नाज़िल थींदियूं रहंदियूं। नबी से फरमायो मां अर्ज़ कयो ओ मुंहिंजा अल्लाह से रुगी मांजे मथो रहमतूं ऐं बरकतूं रुगी मां सलामत भला मुंहिंजा आशिक मुंहिंजा पतंग मुंहिंजा परवाना मुंहिंजा उम्मती काॾे वञनि। अल्लाह से फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ओ सोना मोहम्मद करीम मां अल्लाह से वायदो आतो सा जेको भी तो जहिड़ी सूरत पैदा कंदो जेको तुंहिंजो सॼो आशिक़ थी तुंहिंजी सीरत पाण में बनाईंदो रफ्तार में गुफ्तार में ॻाल्हाइण में ॿोलाइण में उथण में वेहण में खाइण में पीअण में। ओ सोना मोहम्मद करीम तिजारत में वापार में देतीअ में लेतीअ में दुखीअ में सुखीअ में जेको भी तुंहिंजो ताबेदार थींदो मां अल्लाह जो वाइदो आहे उन जे मथां रहमतूं बि नाज़िल कंदोमांसि बरकतूं बि नाज़िल कंदोमांसि ऐं सदाईं उनखे मां अल्लाह सलामत बि रखंदोमांसि। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो शर्त इहो अल्लाह से फरमाए तो सोना मोहम्मद करीम जेके तो जहिड़ी सूरत पाण में पैदा कंदा जेके तुंहिंजी सीरत अपनाईंदा जेके हर मोड़ माद ते तुंहिंजा ताबेदार रहंदा
मां अल्लाह जो वाइदो आ तो उन्हनि खे सदाई सलामत भी रखदो मान ऐं रहमत ऐं बरकत भी नाज़िल कंदो। मुझा अजीजो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, नबी साईं जी ताबेदारी में दुनिया आखिरत जा फायदा है। दुनिया भी उन माण्हू जी आबाद थींदी जेको सच्चो नबी साईं जो आशिक़ आहे ऐं आखिरत में बिश्त जो वारिस भी वही जवान थींदो। आखिरत में रेशम जा पट जा वगा उन्हीं खे नसीब थींदा। सोन जा कंगड़, नूर जो ताज, सोन जो ताज मथे ते उनखे नसीब थींदो जेको नबी साईं जो सच्चो आशिक़ ऐं परवानो थियो। युहल्लऊन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुलुआ व लुलुआ व लिबासुहुम फीहा हरीर। बिश्त जा वारिस उही जवान थींदा जेके सच्चा नबी साईं जा आशिक़ थी विया। और फरमायो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से सबने के सही माना में नबी साईं जी ताबेदारी नसीब फरमा, नबी साईं जी गुलामी नसीब फरमा, सूरत मोहम्मदी नसीब फरमा, सीरत मोहम्मदी नसीब फरमा। सही माना में नबी साईं जी ताबेदारी असां समूरन की नसीब फरमा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।